ini mah cuma saya isu mana ada. Aku orang ini bukan ada. Garis ni. Asal isu वो हिंदी में सिंधी जे सरकारी मुलाज़िमत जी बका जो इशू है उन बका जे इशू खे ॾिसी करे असां इहो फ़ैसिलो था कयूं या असां जेके तंज़ीमूं आहियूं उहे चऊं था त इन सिंध जे मुलाज़िमत जे वसी तर मुफ़ाद में असां फ़िलहाल पंहिंजे लीडरनि खे हिकिड़े पासे रखूं था ऐं इन वसी तर मुफ़ाद में गॾु थियूं था तारीख़ी तरह सां अलायंस ठहंदा ई अलायंस जेके ठहंदा आहिनि से ठहंदा ई टुटण जे लाइ पर हेॾी महिल जेकी वबा पई आहे असांजे मथां ही माण्हुनि जी ग़लतफ़हमी बताओ ग़लतफ़हमी इहो आहे त जीअं हीअ असांजा ॿ टे ॼणा जवान वेठा आहिनि इहे सम्झनि था त हीउ मसइलो असांजो न आहे हीउ मसइलो हुननि जो आहे जेके साल ऐं ॿ साल जंहिंजी साल ऐं ॿ साल रुपई आहे उहे कुझु न पैसा खणी ईंदा पंहिंजे पाण एक्शन न वरितो त पोइ पक सां सम्झो हीअ ऐं हीअ अधु जेका रिटायर थींदा त ख़ाली हथे मिटा बिल्कुलु बिल्कुलु त वक़्त जी ज़रूरत अथव उन अज़ीम पधी जे लाइ त पोइ पाण ॾिसूं त हिकिड़ी शइ हूंदी आहे विड़ी वठंदी आहे हिकिड़ी शइ हूंदी आहे त माण्हू चुप करे वेठो हूंदो आहे पाण गॾिजी वियासीं अञा त मुंहिंजे तरफ़ खां हिकिड़ी शइ जी गारंटी अथव मुंहिंजे तरफ़ां हिकिड़ी शइ जी गारंटी अथव कि असां सिंध मुलाज़िम गॾु थियासीं त पोइ जे पीपल्स पार्टी असांजा मुतालबा न मञिया त पक सां लिखी थो तव्हांखे ॾियां त आईंदा गवर्नमेंट पीपल्स पार्टी हीअ शइ साबित थियल अथव मूं जेको पोयों इजलास हो उन इजलास में बि इहा ॻाल्हि कई हुई त KPK में असां इन शइ जो गुज़ारो ॾिठो आहे अॻिते गुज़ारो ॾिठो आहे जेॾी महिल KPK में PTI हिन दफ़े माना स्वीप कयो आहे हुन जो हिकिड़ो माण्हू सलीम झगड़ा फाइनेंस मिनिस्टर हो उहो कोन खटे सघियो इन करे कोन खटे सघियो जो तव्हांजी मुलाज़िमत पंहिंजे सभिनी ॼणनि खे चयो त असां हिन खे कोन खटाईंदासीं उन्हनि पोलिंग स्टेशननि ते ॿियो जेको हूंदो आहे असां ई वेठा हूंदा आहियूं पोइ कहिड़ा बि वोट थिया उहो वाहिद माण्हू इंतिहाई पिछड़े तरीक़े सां हाराए ॾींदो असांजी इहा अथव ताक़त असांजी इहा आहे इहा ताक़त तमामु घणी वॾी ताक़त आहे त दोस्तो मुंहिंजी वरी बि तव्हां सां साईं सिकंदर साहिब ऐं जेके आहियो उन सभिनी सां गुज़ारिश इहा आहे त असां इन अलायंस में हिन मुलाज़िमनि जे वसी तर मुफ़ाद में गॾिजी वञूं असां हिकु दफ़ा असां सभु विसारे कयूं त असांजो ताक़त कहिड़ी गुण सां आहे तव्हां